सिंध में जॾहिं बि अज़ीम बुज़ुर्गनि वलियनि औलियान ऐं अल्लाह जे नेकबाननि जो ज़िक्र थिए थो त उन ज़िक्र में सिंध जे नाले वारे अवाइली शाइर ऐं बुज़ुर्ग हज़रत शाह अब्दुल करीम बुल्ली वारे जो नालो सरे फ़हरिस्त आहे। पाण सैयद लाल मोहम्मद शाह उर्फ़ लिल्ला शाह जे घर में जनम वरितो ऐं मखदूम नूह सरवर रहमतुल्लाह अलैह जी तरबियत जे अंदरि रहिया। उन जी रूहानी तरबियत सबबु हज़रत शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह जिन जी जेका शख़्सियत आहे उनमें सूफ़ियत ऐं रूहानियत जो हिकु वॾो अंसर शामिल थी वियो। उन बाद जॾहिं पाण बुल्ली शाह करीम यानी लार जे ख़िते जे अंदरि आया त उते पाण इस्लाम जी सरबुलंदी, इंसान दोस्ती, भाईचारे, अमन, मोहब्बत ऐं हेकड़ाई जो दर्स ॾियणु शुरू कयो। जंहिं जंहिंजी बदौलत हिन जे पोइ लगन जे तादाद जे अंदरि ॾींहों ॾींहुं तमामु घणो इज़ाफ़ो थींदो वियो। एतिरे क़दुरु जो वक़्त जे हुकुमराननि अरगूननि ऐं तुर्खाननि पारां हज़रत शाह अब्दुल करीम बुल्ली वारे रहमतुल्लाह अलैह ते तकलीफ़ुनि जा अंबार शुरू कया विया। उन जे बावजूदि हिन मर्द मुजाहिद कॾहिं बि हार न मञी ऐं हक़ ऐं सच जो अलम हमेशह बुलंद रखियो। हज़रत शाह अब्दुल करीम बुल्ली वारे जी शख़्सियत जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि। हिकिड़ो उहो जेको हुनजो शाइराणो रूप आहे जंहिंमें पाण फ़रमाइनि था, पाणी सर ॿेलड़ो जरते पखी जीअं असां सॼो तीअं रहियो आहे रूह में। ॿी तरफ़ पाण कामल वली बि हुआ त उन सां गॾोगॾु हिकु मुबल्लिग़ बि हुआ जंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु इंसानियत जी ख़िदमत ऐं इस्लाह करणु हो। पाण लाड़ ख़िते में रही करे मौजूदा ठटो, सुजावल, बदीन ऐं टंडो मोहम्मद ख़ान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे अंदरि वञी करे दीन जी प्रचारक जे अंदरि सरगर्म अमल रहिया। सदन सब्र जे बारे में बि मुख़्तलिफ़ क़िसा मशहूरु आहिनि। पाण एतिरा त साबरीन हुआ जो खेनि कावड़ाइण ऐं नाराज़ करण जे लाइ मुख़्तलिफ़ मौक़नि ते मुख़्तलिफ़ माण्हुनि पारां मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु कया विया, पर अल्लाह जे हिन नेक बाने खे कॾहिं बि गुस्सो या कावड़ न आई, बल्कि हू इन गुस्से ऐं कावड़ खे न सिर्फ़ु खाए वेंदो बल्कि चवंदो हो त इहो सब्र जेको आहे इहो मुंहिंजे नबियुनि जी मीरास ऐं वीरास आहे। पाण शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जिन जा तड़ ॾाढा हुआ। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह वल्द शाह हबीब रहमतुल्लाह अलैह वल्द शाह अब्दुल कुदूस रहमतुल्लाह अलैह वल्द शाह अब्दुल करीम बुल्ली वारो रहमतुल्लाह अलैह। इन लिहाज़ खां पाण हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जिन जा तड़ ॾाढा हुआ ऐं हिन जी बुज़ुर्गी जो ऐं हिन जी शाइरी जो इहो कमाल हो जंहिंजो अक्स ऐं नक्श असांखे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी जेका शाइरी आहे उन जे अंदरि नज़र अचे थो। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जिन वटि हमेशह टे किताब मौजूदु हूंदा हुआ। हिकिड़ो क़ुरान पाक, ॿियो मसनवी मौलाना रूम ऐं टियों हज़रत शाह अब्दुल करीम बुल्ली वारे जो रिसालो। इन्हनि टिनि किताबनि जी मार्फत हज़रत शाह अब्दुल लतीफ़ जी ज़िंदगी जे अंदरि जेकी तब्दीलियूं आयूं उहे बिल्कुलु हज़रत शाह अब्दुल करीम
बुरड़ी वारे जी तरबियत जे मुताबिक़ हुई। हज़रत शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह जन न सिर्फ़ हिन ख़िते जे अंदरि इंसानियत ऐं मुहबत जो प्रचार कयो, बल्कि हू सुजावल ऐं ठटे जा जेकी साहिली इलाइक़ा आहिनि उते वञी बि इस्लाम जी प्रचार कंदा हुआ। इहो ई सबबु आहे जो उते जूं मुख़्तलिफ़ बिरादरियूं जिन में जतन, चांडियान, मलान, सोलंगियन ऐं ॿियूं खोड़ सारियूं ज़ातियूं आहिनि जेकी शाह साहिब जूं मुरीद बणिजी वियूं। ऐं